जह मकसद जे लाए अल्लाह तबारक व तआला असां यवा के पैदा कयो आ, असां यवा के न दुनिया जे अंदर आंदो आ। अगर असां उन के पूरो ऐ पुते यकीन सां वठंदासीं, मुंहिंजो ईमान ही अकीदो आ, दुनिया में त कोन परेशान थींदासीं पर आखिरत में कोन परेशान थींदासीं। असली मकसद इहो आहे। हाणे ॾिसो छा आहे, 5 वक्त नमाज़, 5 वक्त जूं रकातूं घणियूं आहिनि, कंहिंखे यादि कोन हूंदियूं, बल्कि 48। तव्हां हिसाब कयो 48 रकातूं टोटल 5 वक्तनि में। जेकॾहिं मुख़्तसर शॉर्टकट पढ़जनि 48 रकातुनि में घणो टाइम लॻंदो हूंदो? 24 कलाकनि जो। मुंहिंजे ख़्याल में 2 कलाक मुकल कोन लॻनि, 24 कलाक में हिसाब कयो 2 कलाक पढ़ाए, 20 मिनट 15 मिनट अधु कलाक तो नमाज वध में दिशा वठे, सो त सूरह मुल्क जे करे या आखिरी जे करे, न त 15 मिनट 10 मिनट पर 2 कलाक वध में नमाज में 5 वक्तनि में लॻनि था। अफ़सोस आहे यार असांजे हालत थी, जंहिं ख़ालिक अकबर किन्ने कतरे मां किन्नो कतरो हिकिड़ो पेशाब गंद जेको कपड़नि खे लॻे थो कपिड़ा पलीता थी वञनि, पातीना जा पेशाब न कपड़नि खे लॻंदो आहे त कपिड़ा पलीती आहे, नमाज़ न थींदी, क़ुर खे हथ नथो लाए सघे। हिकु किन्ने कतरे मां मालिक सुहिणी सूरत ॾिनी, ख़ूबसूरत चेहरो ठाही, ऐं असांखे हुनजे सजदे जे लाइ टाइम कोन्हे। रब फरमाए थो त जेको सजदो नथो ॾे, जॾहिं क़यामत जे मैदान में आंदो ईंदो, हुनजे चेल में लोह जी शीख लॻाई वेंदी, लोह जी शीख। पोइ हुनखे चवंदा सजदो ॾे, सजदो ॾेई कोन सघंदो, मथां मलाइका हुनखे कुटींदा, सजदो ॾे, न ॾेई सघंदो। हाणे शीख लॻल झुके कीअं? अल्लाह फरमाईंदो जंहिं दुनिया में सजदो कोन ॾिनो, आख़िरत में सजदो कीअं ॾींदो? अकड़जी वेंदो। जंहिं दुनिया में सजदो मूंखे न कयो, उहो आख़िरत में सजदो कीअं कंदो? अमल जेको मसलो अमल सब खां पहिरियां कब्र में हशर में महशर में पहिरियों जेको पुछणो आहे नमाज़। नमाज़ जेके असां विसारे छॾियो आहे, जेके असां पढ़ूं ई न, यादि ई न आहे। तव्हांखे ख़बर आहे बेनमाज़ी खां कुतो मुंहुं ॾकींदो आहे, कुतो ग़लति ॻाल्हि न आहे। कुतो चवंदो आहे या अल्लाह मूंखे अहिड़ो को माण्हू नसीब कजा सुबुह सां बेनमाज़ी मिलियो, सॼो ॾींहुं मुंहिंजो वियो सॼो ॾींहुं बेनमाज़ी खां कुतो परे थिए। असांजो छा वरी नमाज़ अहिड़ी अस्तगफुरुल्लाह दुनिया खे ॾेखारण जे लाइ, ऐं उहा बि टोक ठठो अल्लाह थी फर्ज़ पढ़ी ईअं पढ़ंदासीं जीअं शैतान कयो। नमाज़ पढ़ी मस्जिद जे गेट खां ॿाहिरि शुरू थी वेंदासीं, वॾो हेड़ो फलाणो माण्हू हेड़ो फलाणो माण्हू हेड़ो। अल्लाह जा बंदा नमाज़ पढ़ी इते ई छॾियूं थो वञे, नमाज़ कहिड़े कम? हिकिड़े बुज़ुर्ग जो ॿुधो किताब, अक्सर करे असां में यार तरीक़ो हूंदो आहे, प्लास्टिक जूं टोपियूं जेके मस्जिद में पयूं हूंदियूं जेके पायूं वेंदियूं, हितां मथो गाढ़ो करे वरी उते वञे माण्हू टोपी पाईंदो आहे। एॾी ज़बरदस्त सम्झाणी ॾिनई जी घर खां निकिरे मथो गाढ़ो करे मस्जिद में दाख़िल थिए टोपी खणी पाए, वरी जॾहिं नमाज़ ख़त्म थिए टोपी उछलाए। यादि रखे जीअं टोपी उछलाईंदो आहे उहा नमाज़ बि उते ई मस्जिद में उछलाए ख़ाली मोटंदो आहे, उनजी नमाज़ कान थींदी। मतां जे मां टाइम पास करण जे लाइ वञा थो, टोपी पाए उते नमाज़ पढ़ा प्लास्टिक जी, ऐं घर अचां मां मथे गाढ़ो, नमाज़ खे उते ई छॾे जहिड़ो वियो तहिड़ो वापसि मोटी आयो। असली मकसद हुआ जे लाइ बुजुर्गान दीन अंबिया इकराम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे वुज़ू घणा करे वञो। तव्हांखे ख़बर आहे वुज़ू घणा कंदो आहे उन जे लाइ रब ताला वटि केॾो कमाल आहे। सुभान अल्लाह, खुदा जो कसम आहे किताबनि जे अंदरि अचे थो जेको वुज़ू घणा करे मस्जिद जे तरफ़ मदरसे जे तरफ़ या घर जे तरफ़ या खाली मैदान जे तरफ़ नमाज़ जे लाइ वञे थो, अल्लाह ताला 70 फरिश्ता अॻियां 70 फरिश्ता पोयां, 70 अॻियां 70 पोयां 140 फरिश्ता लॻाए छॾींदो आहे। मुंहिंजो बानो वञे थो उन जे अॻियां पोयां दुरूद और सलाम मुस्तफा करीम जो पढ़ंदा हलो ऐं मुंहिंजे बाने जो इस्तक़बाल कंदा। छा था असांखे ला तो भी जे असांखे रब तूं त वॾो था सुभान अल्लाह ईअं था कयूं अस्तगफुरुल्लाह जो को वली जा पुट अल्लाह हिदायत दी समझ जे सोच जे
छो त हिकड़ी पॉइंट 1000 तकरीबूं कर, 1000 नातूं पढ़, 1000 तिलावतूं कर, थींदो आहे न 1000 दफ़ा। पर हिकड़ी एड़ी रात हूंदी आहे, हिकड़ो एड़ो पल हूंदो आहे, हिकड़ो एड़ो सेकंड हूंदो आहे जो ख़ुदा जो कसम लहर लॻी वई न समझी जाए भई जान ॾेई अॼु जेको असांजी रोटी कले थी न हफ़्ते वार जेका असांजी रोटी का असां हलंदा हलूं भली अची ॾाढी थी वञे, भली थी वञे, को मसलो न आहे, पर दिलि में इहो रखूं त असां साईं जे करे ज़िक्र नथा कयूं, दिलि ईअं हुजे असां साईं ॾे नथा वञूं, फ़क़ीर ॾे नथा वञूं, नियत इहा कंदा नियत जेका आहे, छो त अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। नियत जे महिल घर मां निकिरो इहा कयो त या अल्लाह तुंहिंजे राह में निकिरूं था, असांजी ही राह पंहिंजे बारगाह में हक़ ऐं सच वारी राह करे क़बूल कजांइ, छो त अल्लाह जी राह आहे। अल्लाह जी राह में निकिरंदा उहे माण्हू आहिनि जिन खे अल्लाह चूंडींदो आहे, जिन खे अल्लाह चूंडींदो आहे। हज़ारे करोड़ लखे माण्हू अरबे माण्हू के अॼु अल्हम्दुलिल्लाह अॼु राति ॾिसो के वेठा हूंदा आहिनि ज़िक्र में फ़िक्र में, के मस्जिदनि में, के मदरसनि में, के खानकाहनि में, के काथे के वरी अॼु राति अजीब अजीब तमाशा ठाहींदा हूंदा। अस्तगफुरुल्लाह। ख़ासि करे असां वटि मुस्लमाननि में हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो थी वियो आहे, अस्तगफुरुल्लाह, रब पनाह ॾे, दुआ घुरो त अल्लाह ताला अवाई असांखे इन वबा खां हमेशह महफूज़ रखे। आमीन जो जुमे जी राति ख़ासि करे नौजवान छोकिरा छा कनि, ज़ना जी तारीख़ बि जुमेरात मुक़ररु कनि, शराब पीअण जे लाइ जुमेरात मुक़ररु कनि, जेकॾहिं मुलाक़ातूं करणियूं हुजनि अस्तगफुरुल्लाह मेल मिलाप था करणु, मिलाप करणु जुमे जी राति में। अफ़सोस आहे उहा राति जंहिं राति रब करीम जी रहमत बाने खे सॾु कंदी आहे, उहा राति जंहिं राति अहमाल नामा अल्लाह ताला वटि पेश थींदा आहिनि त हिन हफ़्ते में केतिरा के गुनाह कया, हिन हफ़्ते में केतिरियूं नेकियूं कयूं, हिन हफ़्ते में छा बिगाड़ी, केतिरी मुनाफ़िकी कई, केतिरो बुग़्ज़ कई, केतिरी सचाई कई, केतिरा ज़िक्र कई, केतिरो दुरूद पढ़ी, केतिरा क़दम मस्जिद जे तरफ़ खणी वियो, केतिरा क़दम हक़ जे क़दम खणी वियो, केतिरा क़दम ग़लत कमनि जे पोयां खई। पूरी डेटा जेका हूंदी आहे अॼु जी राति अल्लाह ताला वटि पेश थींदी आहे। ऐसा वटि वरी उल्टो जहान अॼु राति वरी ग़लत कम थींदा आहिनि। अस्तगफुरुल्लाह। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला इन फलारी राति जे सदके तव्हां ई असांजी बख़्शिश करे, सच ॻाल्हि आहे, हक़ ॻाल्हि आहे, कूड़ में, मुनाफ़िकीअ में, ठगीअ में, गिला में, चुगलखोरीअ में कुझु बि न आहे। रहंदो पंहिंजी औकात विञाइणी, रहंदो पाण खे तबाह करणो आहे। ख़ुदा जो कसम ॻाल्हायो त मुस्कुराए ॻाल्हायो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको आहे, कंहिंसां मिलो झुकी मिलो, पाण वॾे सां मिलो अदब एतिराम सां मिलो, पीउ जी माउ सां एतिराम सां मिलो, पीउ जेकॾहिं ॻाल्हाए त ख़ामोश रहो, माउ जेकॾहिं ॻाल्हाए त ख़ामोश रहो, उन्हनि जा लफ़्ज़ ॿुधो, अल्फाज़ ॿुधो, उन सां चिड़ी न ॻाल्हायो, मथे खे करे न ॻाल्हायो, मथां ये तुंहिंजी निमाज़ूं, ज़िक्र, फ़िक्र, क़ुरान सभु चट थी वई। ईअं न सम्झिजांइ त मां निमाज़ी आहियां, पीउ माउ खे ठुकरायां, ईअं न सम्झिजांइ मां तहज्जुद गुज़ार आहियां, बाबो वेठो सॾु करे सॾी न ॼां। जेकॾहिं पीउ ऐं माउ पैदा न थियनि तूं कोन थी आहीं। पीउ ऐं माउ जो वॾे में वॾो किरदारु आहे। वालिदैन जो फरमा बरदार थींदे सम्झिजे तुंहिंजी निमाज़ क़बूल आहे, तुंहिंजो ज़िक्र क़बूल आहे, तुंहिंजो क़ुरान क़बूल आहे, तुंहिंजो अदब क़बूल आहे, तुंहिंजो एतिराम क़बूल आहे। बल्कि जेकॾहिं वालिदैन जो नाफ़रमान थिए, आवारा माण्हू लूसी छोकिरनि वांगुरु घिटियुनि में गलियुनि में घुमंदो वतंदे, यादि रखिजांइ पोइ दुनिया वारा मिट माइट न ॿाहिरियां ज़लील कंदई, ॿाहिरियां लोफर चवंदई, ॿाहिरियां कमीनो चवंदई, पर जेकॾहिं सुठो हूंदे, सुहिणो हूंदे, यादि रखिजांइ जेके नेकियूं थींदियूं उहे तुंहिंजे पीउ ऐं माउ जे अमल में निकिरियूं वेंदियूं। तारीफ़ तुंहिंजे पीउ ऐं माउ जी थींदी, त कोशिशि कंदा कजो पंहिंजे पीउ माउ जी फर्मा बरदारी ज़रूरु कंदा रहो ऐं उन्हनि जे हक़ में दुआ घुरंदा रहो। हर निमाज़ में, हर ज़िक्र में, हर फ़िक्र में पीउ ऐं माउ जे लाइ तव्हांजे मथां हक़ आहे, उस्तादनि जे लाइ, मुर्शिदनि जे लाइ, दीनी इदारनि जे लाइ, वतन अजीज़ पाकिस्तान जे लाइ, सुंदड़ीअ जे लाइ ज़रूरु तव्हांजे मथां हक़ आहे। अहले सुन्नत जमाअत जे लाइ तव्हांजे मथां हक़ आहे। अल्लाह ताला अवां जा दर्जात बुलंद कंदो ऐं अल्लाह ताला हिन नंढी महफ़िल पंहिंजे बारगाह अक़दस में असां अवां जी यकीन आहे मुस्तफ़ा जे सदके क़बूल मक़बूल कंदो।